ख़बर मां शेयर कंदासीं। नओं देरो खां पुराणी तकरार तां हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान खे क़त्ल करे छॾियो आहे। गढ़ी खुदाबख्श भुट्टो थाणे जी हद में फायरिंग दौरान नौजवान अब्दुल गफ़ार ॾाहाणी मारिजी वियो। एतिरा ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची नौजवान जो लाश खणाए इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। ॿुधायो पियो वञे त वाक़ियो जिया ॾाहाणी खूनी तकरार तां पेश आयो आहे। ख़बर अवां शेयर कई पिया। नओं देरो मां पुराणी तकरार तां हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान खे क़त्ल कयो आहे। गढ़ी खुदाबख्श भुट्टो थाणे जी हद में फायरिंग दौरान नौजवान अब्दुल गफ़ार ॾाहाणी मारिजी पियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची नौजवान जो लाश खणाए इस्पताल मुंतक़िल कयो आहे। ॿुधायो पियो वञे त वाक़ियो जिया ॾाहाणी खूनी तकरार तां पेश आयो आहे। ख़बर अवां शेयर कई पिया। नओं देरो मां पुराणी तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़त्ल थियो आहे। गढ़ी खुदाबख्श भुट्टो थाणे जी हद में फायरिंग दौरान नौजवान अब्दुल गफ़ार ॾाहाणी मारिजी पियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची नौजवान जो लाश खणाए इस्पताल मुंतक़िल कयो। ख़बर अवां शेयर कयूं पिया। नओं देरो खां पुराणे तकरार तां हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान खे क़त्ल करे छॾियो आहे। गढ़ी खुदाबख्श भुट्टो थाणे जी हद में फायरिंग दौरान नौजवान अब्दुल गफ़ार ॾाहाणी मारिजी वियो। एतिरा ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची नौजवान जो लाश खणाए इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। ॿुधायो पियो वञे त वाक़ियो जिया ॾाहाणी खूनी तकरार तां पेश आयो आहे। ख़बर अवां शेयर कई पिया। नओं देरो मां पुराणी तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़त्ल थियो आहे। गढ़ी खुदाबख्श भुट्टो थाणे जी हद में फायरिंग दौरान नौजवान अब्दुल गफ़ार ॾाहाणी मारिजी वियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची नौजवान जो लाश खणाए इस्पताल मुंतक़िल कयो। ॿुधायो पियो वञे त वाक़ियो जिया ॾाहाणी खूनी तकरार तां पेश आयो आहे। नओं देरो मां लाइन ते मौजूदु आहे सलीम रज़ा सोलंकी। जी सलीम, आगाह कजो। जी, नओं दौर लॻे गढ़ी खुदा भुट्टो थाणे जी हद मीरपुर भुट्टो भरिसां जेहा ॾाहाणी तकरार तां हथियारबंदनि जी फायरिंग में वेगन ड्राइवर ॿुधाए पियो वञे ॻोठ मोहम्मद अज़ीम ॾाहाणी जो रवासी अब्दुल गफ़ार ॾाहाणी जेको मोटरसाइकिल ते वञी रहियो हो त 4 हथियारबंदनि मथां हमलो करे फायरिंग करे ॾिनी, जंहिंमें हू थरे ते मारिजी वियो आहे। ऐं उन खां अलावा जेको आहे त हुनजो जेको गॾु हुते सोट रहियो उहो हुनजो लाश खणाए गढ़ी खुदा भुट्टो पुलिस सां गॾु हिते नओं दौर अस्पताल पहुचायो आहे, जिते पोस्टमार्टम जो जेको सिलसिलो उहो जारी आहे। उनजे सोट हमज़ अली ॾाहाणी उहो ॿुधाए त असांजो 4 सालनि खां सगावती मामले तां जिया दौर सां तकरार हलंदड़ आहे, जंहिं तां अॼु जिया दौर जे हथियारबंदनि हमलो करे सोट अब्दुल गफ़ार खे क़त्ल कयो आहे। उन वजह सां असांजो पुलिस सां बि जेको आहे त इहो राब्तो थियो आहे। पुलिस जो चवणु आहे त जिया ॾाहाणी तकरार जेको आहे उहो गुज़िरियल केतिरनि ॾींहंनि खां हलंदड़ आहे, जंहिंमें जेको आहे त जेको आहे त खूनी तकरार अॼु ॿीहर भड़की पियो आहे, जंहिंमें जेको आहे त अॼु ॾाहाणी धुर जो हिकु ॼणो जेको आहे त मोहम्मद अब्दुल गफ़ार जेको आहे त उहो जो मारिजी वियो आहे। जॾहिं त अॻु में जेके आहिनि उन तकरार तां जेको आहे त ॿिन्ही धुरनि जा 2 औरतुनि समेत 12 ॼणा जेके आहिनि उहे मारिजी चुका आहिनि। जी, महिरबानी सलीम, आगाह करण लाइ।